बेगुनाह डेडो बेदर्दी सां क़तल कयो वियो ज़ैबाबाद महले में नूर मोहम्मद जी मस्तोई जाइ में उहे माण्हू नालो छा आहे पीउ जो? मुंहिंजे पीउ जो नालो गुलाम अब्बास भाषण मस्तोई 65 साल वरे में छुरनि जा वार करे मुंहिंजे पीउ खे क़तल कयो वियो। उन में मां हिकु ई माण्हू मूंखे पुलिस स्टेशन सरादकोट वारी माण्हू मूंखे पुलिस क्लियर कया न आहिनि। मां पुलिस माण्हू बि पंहिंजा सुञाता आहिनि। उन में सरदार ज़फ़र ख़ान ऐं मोहम्मद वारिस जो पुटु मंज़ूर ख़ान जेको एस.एच.ओ. बि हुयो। उहे मुंहिंजे पीउ जे खून जी पूरी लहण में कोशिशि कनि था। उहे मुंहिंजे पीउ जे खून जा पैसा खाइण में जेका हिते पीउ जा पैसा उहे खाइनि था। मुंहिंजे पीउ ते खून लहण जी पूरी कोशिशि कनि था। हितां वारो सरादकोट स्टेशन थाणे वारो खे ॻड़ी करे केस कार्ड करे छॾियो अथऊं। DIG साहिब खे दरख़्वास्त ॾेई करे मूंखे ख़बर ई न आहे। मां पंहिंजे पीउ जे केस में फरियादी आहियां। तव्हां वञी क़ुर पाक जी मथे ते रखो सरदार ज़फ़र ख़ान ऐं मोहम्मद वार जे पुट जे मोहम्मद वार जे मंज़ूर ख़ान जे मथां त मुंहिंजे मज़लूम पीउ शहीद गुलाम अब्बास उर्फ़ भाषण मस्तोई जे खून में हिननि केतिरा पैसा खाधा आहिनि। घटि में घटि 15 लख जा मुंहिंजे पीउ जे खून में हिननि पैसा खाधा आहिनि। मां जंहिं टाइम ते वञा थो उन्हनि खे त जवाब मुंहिंजे पीउ जो इहो त मूंखे ॿुधायो मुंहिंजे पीउ मारायो छो त मूंखे लफ़्ज़ इहे था चवनि त वञी तोखे ई मारींदासीं असां जे अगरि असांजे बदिले काई मोहम्मद वारिस ऐं मोहम्मद वार जो पुटु मंज़ूर ख़ान। हाणे तव्हांजो मुतालबो छा आहे? मुतालबो इहो ई आहे त मुंहिंजे पीउ जा हक़ीक़तल गिरफ़्तार थियनि। मां उहे पंहिंजा पीउ जा हक़ीक़तल सुञाता बि आहिनि। असांजी क़ुर ते ग़लति ॻाल्हि काई बि न कंदा। नाला हिकु आसिफ़ हिकु शहीद मुंहिंजे पीउ खे हिननि मारियो आहे। हिननि जा मूं वटि सबूत पिया आहिनि। आसिफ़ पुटु मंज़ूर जो आहे। शहीद पुटु नूर मोहम्मद जो आहे। हिननि जी सरपरस्ती कनि था। जी मस्तोई।